पोपटी पोपटी तू तू ही छा चई रही आहीं? तू हर दफ़े स्त्री पुरुष के अलग करे छो बहस कंदी रहंदी आहीं? स्त्री पुरुष गॾिजी करे त समाज जो निर्माण था कनि। मां भी त ईअं ई थी चवां सरला। स्त्री पुरुष खे मां अलॻि न समझी रही आहियां, मां त ॿिन्ही खे हिकु जहिड़ो समझी रही आहियां। स्त्रीअ खे अलॻि त ही समाज समझी रहियो आहे। स्त्री माना हेठि, स्त्री माना कमज़ोर, स्त्री माना मर्यादाउनि जो पालन कंदड़। पर इन में ग़लति छा आहे? इहो ई त असांजा वॾा चई विया आहिनि। ग़लति आहे सरला, ग़लति आहे। मूं संस्कृत पढ़ी आहे, पुराण पढ़िया अथमि, वेदनि जो अभ्यास कयो आहे। शास्त्रनि में किथे बि स्त्रीअ खे हेठि न ॾेखारियो वियो आहे। ज़ालुनि खे मथो ढकण लाइ किथे बि ज़िक्र कोन्हे। औरतुनि जी बेइज़ती करण जो हक़ पुरुष खे कंहिं न ॾिनो आहे।